थधी मौसम हुजण बावजूद ऐं बिना कंहिं जिस्मानी सरगर्मीअ जे हर वक्त उञ लगण खतरे जे अलामतनि मां हिकु आहे। गर्मियुनि में या सख्त जिस्मानी मेहनत खां पोइ उञ लगण त आम ॻाल्हि आहे, पर जॾहिं मौसम थधी हुजे या आम हालतुनि में बि हर वक्त उञ लगी रही हुजे त उहा खतरे जी अलामत थी सघे थी। इंसानी जिस्म खे लूण ऐं पाणीअ जी दुरुस्त तवाज़ुन जी ज़रूरत हूंदी आहे। वधीक लूण वारियूं ग़िज़ाऊं उञ वधाईंदियूं आहिनि। जॾहिं लूण जो वधीक इस्तेमाल कयो वञे त रत में पाणीअ जी सतह किरी पवंदी आहे। घणो पाणी पीअण जी सूरत में पेट फूकजण समेत ॿिया मसला जन्म वठी सघनि था। जिस्म में पाणीअ जी खोट सबबि बेउञ जो अहसास थींदो रहंदो आहे। आमतौर चयो वेंदो आहे त रोज़ 8 गिलास पाणी पीअण घुर्जनि, पर उन जो दारोमदार ग़िज़ा ते बि आहे। कुझु माण्हुनि खे पाणीअ जी वधीक ज़रूरत हूंदी आहे त उन्हनि लाइ 8 गिलास पाणीअ बि घटि आहे, जॾहिं त कुझु माण्हुनि लाइ एतिरो पाणी काफ़ी हूंदो आहे। ईअं खणी चइजे त हर इंसान जी जिस्मानी ज़रूरत मुख़्तलिफ़ हूंदी आहे। मुसलसल उञ लगण ऐं घड़ी घड़ी पेशाब अचण शुगर जी अलामत बि थी सघे थी। शुगर जी सूरत में पेशाब घणो ईंदो आहे, तंहिं करे उञ बि घणी लगंदी आहे। वधीक पाणी पीअण बावजूद उञ लगंदी रहे त शुगर चेक कराइण ज़रूरी आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk